असां पीरवसण भरिसां ॻोठ फैज़ मोहम्मद मौजाई में मौजूदु आहियूं, जिते केटीएन ऐं मुर्शद अस्पताल जे गॾियल सहकार सां मेडिकल कैंप क़ाइमु कई वई आहे, जंहिंमें मुख़्तलिफ़ बीमारियुनि जा माहिर डॉक्टर बि मौजूदु आहिनि ऐं जेके उहे मुफ़्त दवाऊं बि ॾेई रहिया आहिनि। अचो त हिननि सां ॻाल्हि ॿोल कयूं त हिननि जो छा चवणु आहे। केटीएन ऐं मुर्शद हॉस्पिटल कराची जे तरफ़ खां हितां जे सिला मुतासिरीन ॻोठ में ज़िला खैरपुर में जेके मेडिकल फ्री कैंप लॻाई वई आहे, हुन में मुख़्तलिफ़ बीमारियुनि जी मेडिसिन बि मुफ़्त में ॾिनी पई वञे। उनखां अलावा उनजो फ्री चेकअप कयो पियो वञे ऐं टेस्टूं बि फ्री में बि कयो वञनि। मुर्शद अस्पताल ऐं केटीएन जी पूरी कोशिशि आहे त उन्हनि इलाइक़नि खे ट्रेस कजे जिते तमामु घणी हेल्थ जी ज़रूरत आहे ऐं हितां जे माण्हुनि जी मुआइशी हालत बि तमामु घणा कमज़ोर आहिनि ऐं मुख़्तलिफ़ बीमारियुनि खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि, जंहिंमें मलेरिया आहे, डेंगी आहे, शुगर आहे ऐं उनखां अलावा फीवर आहे ऐं ॿियूं खोड़ सारियूं अहिड़ियूं बीमारियूं आहिनि जिन जी तमामु घणी ज़रूरत आहे हिननि खे फैसिलिटेट करण जी। ऐं उन्हनि इलाइक़नि खे त ट्रेस कयो वियो आहे जिते तमाम घनी ज़रूरत है। और मुर्शिद हॉस्पिटल की तरफ से यहाँ हम और हमारी टीम यहाँ आई है सर्वे करने के लिए। जो यहाँ टेस्ट परफॉर्म किए जा रहे हैं ये फ्री ऑफ कॉस्ट हैं, यहाँ कोई चार्जेस नहीं लिए जा रहे हैं। जो दवाइयाँ भी जितनी डिस्ट्रीब्यूट हो रही है सब फ्री ऑफ कॉस्ट है। जैसे कि आज हम अपना आए हैं विलेज फैज़ मोहम्मद मौजाई, यहाँ पे माशाल्लाह अभी तक हमने 300 पेशेंट कवर कर चुके हैं और ये ऐसा इलाका है जहाँ पे मोस्ट नीड थी मेडिकल कैंप की। तो हम मशकूर हैं अपना केटीएन कावश और अपना मुर्शिद हॉस्पिटल, उनकी वजह से माशाल्लाह अपना ये सारा हमने कैंप मुनक़द की है। यहाँ पे जो सबसे ज़्यादा डिजीज़ हैं वो सबसे पहले टॉप पे आती है मलेरिया, उसके बाद अपना टाइफाइड फीवर, उसके बाद गैस्ट्रोएंटराइटिस। तो ये 3 जो मतलब ये बीमारी हैं जो टॉप पे ट्रेंड कर रही हैं। यहाँ पे हम लोग अपना कुछ लैब्स अपना करवा रहे हैं फ्री में, जैसे टेस्ट हैं अपना हेपाटाइटिस बी, सी, MPICT, टाइफाइड और अपना RBS, ये सारी माशाल्लाह अपना हम लोग कर रहे हैं और उनको देख के हम लोग यहाँ पे दवाएं भी मेडिसिन वगैरह डिस्ट्रीब्यूट कर रहे हैं। और जो पेशेंट ऐसा हमारे पास आ रहा है जैसे शौक में आ रहा है या बिल्कुल क्रिटिकल कंडीशन में, उसको भी हम फर्स्ट एड दे के उसको हम रेफ़र कर रहे हैं अपना PMC नवाबशाह या फिर अपना GIMS में। तो माशाल्लाह बहुत अच्छा अपना हम कैंप जा रही है। और कुछ व्हील चेयर्स हैं जो स्टिक के हैं वो भी हमने काफ़ी डिस्ट्रीब्यूट किए हैं जिनको अपना नीडेड पर्सन जो थे। असांजो छोकिरो जो आहे माज़ूर आहे, असां हिते हिन में आया आहियूं, हिते कैंप लॻी आहे, कैंप लॻी हिन कैंप जो ॿुधी असां हिते आया आहियूं ॻोठ फैज़ मोहम्मद मौजाईअ में। इनखे चेल ॻोठ साह न आहे। डॉक्टर जेके मुफ़्त में दवाऊं जरबामा आहिनि के हिते मुफ़्त में मां चयो दवा वठूं, डॉक्टर खणी आया आहिनि वठूं था दवा। ऐं डायरिया थोरो हले पई, टाइफाइड बि हले थो, इन शयुनि खे कवर कयूं था। अचूं पिया इन में थोरा घणा ॿार बि डायरिया में कमज़ोर थी विया आहिनि, ORS वग़ैरह निमको ॾियूं पिया, मगर टाइफाइड बि बहितर बि हले थो पियो, घणो कवर कयूं था। मरीज़नि लाइ इहा सहूलियत आहे, उनखे दवाऊं फराहम कयूं आहिनि, टेबलेट वग़ैरह सिरप आम उहे कया आहिनि। तबियत सही न आहे, जेका पेट में सूर आहे, बुखार बि आहे ऐं उन खां पोइ जेका सूर आहे दवा वठण आया आहियूं। दवा फ्री में मिले थी, जहाँ अहिड़ी टेस्ट बि थियनि, साई जी थियनि, जहाँ वॾे बुखार जी थियनि, हर शइ मुफ़्त मिले थी पई। केटीएन ऐं मुर्शद हॉस्पिटल जे सहकार सां इलाइक़े में इहा कैंप लॻाई वई आहे। हिन में माना तक़रीबन हिते जेका ज़्यादातर बीमारी आहे उहो मलेरिया ऐं गैस्ट्रो वग़ैरह आहे, त हिन हवाले सां टेस्टूं वग़ैरह बि असां खणी आया आहियूं ऐं मेडिसन बि आहे, असांजा डॉक्टर बि आहिनि। असांजी पूरी कोशिशि हूंदी त जेका हिते मक़ामी माण्हू आहिनि उन्हनि खे इहो फ़ाइदो ॾिनो वञे। हिननि जो चवणु आहे त असां अहिड़ियूं कैंपूं वधीक मुख़्तलिफ़ जेके सिंध जा इलाइक़ा आहिनि उन्हनि में हणी ऐं बीमारियुनि जो मुफ़्त जेको आहे इलाजु कंदासीं। कैमरामैन हाजी अली अकबर सां फयाज़ अली ज़रदारी, KTN न्यूज़, पीरवसण।